यानी क़ुरबानी जो अमल छॾे करे ऐं ग़रीबनि जी मदद कई वञे। पर क़ुरबानी अल्लाह ताला जी इबादत आहे, ग़रीबनि जी मदद करण बि अल्लाह ताला जी इबादत आहे। उन्हनि पैसनि खे छो नथा ख़र्च कयूं ग़रीबनि जे लाइ? इन क़ुरबानी जे अमल सां केतिरो वॾो बिज़नेस को हले थो। हीउ सवाल दरअसल ग़लति सवाल आहे, शरीयत जे मुखालिफ़ आहे। ग़रीबनि जी मदद करणु सुठो अमल आहे, पर क़ुरबानी अल्लाह ताला जी इबादत आहे, ग़रीबनि जी मदद करण बि अल्लाह ताला जी इबादत आहे। ॿई नेक अमल आहिनि ऐं ॿई पंहिंजी पंहिंजी जॻह ते अहमियत रखनि था। पर क़ुरबानी जा पैसा या क़ुरबानी जे लाइ जेका अल्लाह तबारक व तआला जेका वाजिब या सुन्नत रखी आहे मुसलमाननि ते, उन्हनि जे बदिरां ई ग़रीबनि जी मदद कई वञे, यानी क़ुरबानी जो अमल छॾे करे ऐं ग़रीबनि जी मदद कई वञे, इहो ग़लति आहे। क़ुरबानी इबादत आहे, अल्लाह तबारक व तआला जो सॼो निज़ाम आहे, हिकिड़ो फितरत में इहा शइ शामिल आहे। त छा क़ुरबानी करण वारा सिर्फ़ु अमीरनि खे फ़ाइदो थिए थो या सिर्फ़ु गोश्त उन्हनि खे थो मिले? त इहा ॻाल्हि ईअं न आहे। हक़ीक़त इहा आहे त क़ुरबानी जो गोश्त सॼे सॼे साल जेके माण्हू नथा खाइनि, उहे इन्हनि ॾींहंनि में ई अची करे गोश्त खाईंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े साल पंहिंजे क़ुरबानी वारे ॾींहं में मुसलमाननि ते वाजिबु कयो हो त 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हां पंहिंजो गोश्त जेको आहे उहो तक़सीम करे छॾियो। 3 ॾींहंनि खां मथे केर बि पंहिंजे घर में गोश्त न रखे। ॿिए साल वरी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी क़ुरबानी जो ॾींहुं आयो त साहबनि पुछो, छा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा हिन साल बि असां गोश्त तक़सीम करे छॾियूं? अल्लाह जे रसूल फरमायो, न, पोएं साल असां वटि ज़रूरतमंद ग़रीब माण्हू घणा हुया, इन्हनि जे करे मूं तव्हांखे हुकुम ॾिनो हो त तव्हां सभु जो सभु गोश्त तक़सीम करे छॾियो ताकी उन्हनि ग़रीबनि ताईं पहुची वञे। हाणे तव्हां इहो गोश्त खाए बि सघो था ऐं रखे बि सघो था ताकी तव्हां कुझु ॾींहंनि ताईं हलाए सघो। हाणे जेको इहो सुवालु आहे त ग़रीबनि जी मदद कई वञे, इन्हनि ॾींहंनि में बि कई वञे, ईद वारे ॾींहुं बि कई वञे, पर क़ुरबानी जे पैसनि सां ई छो? छा असांजी सॼी ज़िंदगीअ में या सॼे साल में ॿिया को मामला अहिड़ा न आहिनि जंहिंखे तर्क करे असां ग़रीबनि जी मदद कयूं? असां मोबाइल सुठा सुठा था वठूं, कपिड़ा सुठा सुठा था पायूं, असांजो रहण जो जेको हिकिड़ो लाइफ स्टाइल आहे उहो हिकिड़ो स्टैंडर्ड खां मथे बि थो वञे। असांजी शादियूं, असांजा घुमण फिरण, असांजी पिकनिकूं, पार्टियूं, एजुकेशन में या दीगर मामलात में असां जेके पैसा लॻायूं था, उन्हनि पैसनि खे छो नथा ख़र्च कयूं ग़रीबनि जे लाइ? मोबाइल सुठा सुठा वठूं था, महांगे खां महांगा, ऐं ट्रैवल कयूं था सुठे खे सुठे कहिड़े स्टैंडर्ड में, त उन्हनि पैसनि खे अगरि कटे करे असां ग़रीबनि जी मदद कयूं त इहो बहितरु आहे। अलबत्ता जेका क़ुरबानी आहे, छो त इहा इबादत आहे, त इन इबादत खे इबादत जे तौर ते ई कयो वेंदो, इन खे तर्क जी इन जो को अल्टरनेट न आहे। तव्हां ग़रीब जी मदद कयो। ऐं अगरि असां अक़ली तौर ते ॾिसूं त सॼे साल में इन क़ुरबानी जे अमल सां केतिरो वॾो बिज़नेस को हले थो। ग़रीब सॼो साल जानवरनि खे पालीनि था, पोइ उन्हनि खे मंडी में खणी था अचनि, पोइ इहो जेको ट्रकनि जो ट्रांसपोर्टेशन जो मामिलो आहे, इन्हनि जी कमाई थिए थी। पोइ वरी गाह वारा जेके गाह खपाइनि था, जेको दीगर अशिया आहिनि जानवरनि जूं, उन्हनि जे सिंगार आहिनि, हार सिंगार, इहे सभु, वरी छुरियुनि वारो कारोबार आहे, वरी खलनि जो कारोबार आहे। इहो सॼो हिकिड़ो सर्किल आहे, हिकिड़ो साइकिल आहे जेको अल्लाह तबारक व तआला दुनिया खे, यानी पूरी दुनिया खे इन क़ुरबानीअ जा फ़ाइदा बिलवास्ता या बिलावास्ता पहुचनि था। ऐं सभिनी खां वॾो जेको फ़ाइदो ग़रीब खे आहे, छो त जानवर केरु थो पाले? ग़रीब पाले थो। गाह केरु थो ज़रात करे, उन्हनि जी हार पोइ करे? ग़रीब थो करे। गाह खपाए केरु थो? इन्हनि जे लाइ उहो ग़रीब आहे। जो कसाई आहे उहो केरु आहे? ग़रीब आहे। खल जमा करण वारा केरु आहिनि? इहे बि ग़रीब आहिनि। पोइ मदरसा बि हलनि था, ऐं हता की हाणे त इस्पताल जेके शौकत ख़ानम हॉस्पिटल हुजे, जेतिरा बि चैरिटेबल हॉस्पिटल्स आहिनि, उहे छा कंदा आहिनि? हर साल क़ुरबानी जो खल बाक़ाइदे जमा कंदा आहिनि, छो त इन सां उनजो फ़ाइदो आहे। छो त अल्लाह तबारक व तआला जी जेका बि इबादत आहे, चाहे माली हुजे, बदनी हुजे, उनजो डायरेक्टली फ़ाइदो इंसान खे दुनिया में भी मिले थो ऐं आख़िरत में भी मिले थो। सुभाणे को एतिराज़ करे त तव्हां नमाज़ न पढ़ो, नमाज़ जी जॻह ते तव्हां हली मज़दूरनि सां ऐं ग़रीबनि सां मज़दूरी कयो, त छा नमाज़ छॾे ॾींदासीं? ईअं हज आहे, हज ते माण्हू एतिराज़ कंदा आहिनि, तव्हां हज छो था कयो? क़ुरबानी, हज, नमाज़, इहे सभु इबादतूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला इंसाननि जे लाइ रखियूं आहिनि। इन में बरक़त आहे, रहमत आहे। हाणे हज इंडस्ट्री आहे हिकिड़ी जेका बिज़नेस आहे, जंहिंमें ट्रैवल आहे, टूरिज़म आहे, ऐं अलाए केतिरा ई कारोबार हज सां मुंसलिक हुया। हाणे कोरोना में तव्हां ॾिसंदा त सभु जा सभु एतिरा गुरबत में हली विया आहिनि। हज सिर्फ़ु 1 साल बंदि थियो आहे या ॿियो साल आहे हाणे बंदि या महदूद थियो आहे, त उन जे करे केतिरी इंडस्ट्री जेका आहे उहा वेही वई आहे।
उमिरि जे करे उमिरि ते माण्हू वेंदा, होटलिंग आहे, केतिरियूं शयूं इन सां गॾु डायरेक्टली कनेक्टेड हुयूं जेके ख़तमु थी चुकियूं आहिनि, ताकी हाणे माण्हुनि खे अक़ुलु अचणु खपे त अल्लाह तबारक व ताला जी इबादतनि में इंसान जे लाइ, मख़लूक़ जे लाइ, चाहे उहे जानवर हुजनि इंसान हुजनि, उन्हनि जे लाइ केॾी वॾी हयात आहे। जानवर जेके क़ुर्बानी में ज़िबा थींदा आहिनि, असां हर साल ॾिसंदा आहियूं त आईंदे साल, ईंदड़ साल, जॾहिं त असां सॼो साल उहो जानवरनि जो गोश्त खाईंदा आहियूं, शादियुनि में घरनि में इस्तेमालु कंदा आहियूं, 5 किलो 8 किलो असांजे घरनि में पियो ई पियो हूंदो आहे। उन जे बावजूदि अल्लाह तबारक व ताला इन मामले में केॾी बरकत रखी आहे जो आईंदे साल मंडीअ में उन खां वधीक जानवर ईंदा आहिनि। हाणे जेके मंडियूं लॻंदियूं आहिनि, मंडियुनि में केॾे माण्हुनि जो कारोबार स्टार्ट थींदो आहे, उहो सॼो साल जेको खाइनि था उहो इन्हनि ॾींहंनि जी बरकत आहे जेको अल्लाह तबारक व ताला क़ुर्बानी में मुंसलिक कई आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।